आऊं आहियां तव्हांजो हसन पवर। अॼु सिंध में जेको गोल्डन फसल आहे उहो सारियाल आहे, उहो सारियाल हिते फसल लथो आहे। ऐं इहो तव्हांखे ॿुधायां त असीं अॼु उन सिलसिले में कुझु आबादगारनि खां ऐं कुझु जेके सेठियूं आहिनि, कारखानेदार आहिनि, उन्हनि खां मौक़फ़ वठण जे लाइ आया आहियूं। ऐं हीअ जंहिं जॻह ते असीं बीठा आहियूं, हीअ तव्हांखे ॿुधायां त हीअ मातली शहर ॾे रोड वञे थो। हीअ मातली शहर में कुझु कारखाना आहिनि, उन्हनि जे वापारियुनि सां ऐं जेको आबादगारनि सां ॻाल्हाईंदासीं। ऐं जेको तव्हांखे पुठियों पासो ॾेखारियां पियो, हीअ तालको टंडो ग़ुलाम हैदर आहे। तालको टंडो ग़ुलाम हैदर जेको बिल्कुलु मातली सां मुंसलिक आहे। ऐं इन में काफ़ी कारखाना आहिनि साड़ियुनि जा। साड़ियुनि जे कारखाननि खे हिते जा जेके मातली तालके जा आबादगार आहिनि, उहे काफ़ी आबादगार अहिड़ा आहिनि जेके तालके टंडे ग़ुलाम हैदर जे बि वापारियुनि राइस मिलनि खे इहो पंहिंजो सारियाल ॾींदा आहिनि। हाणे साड़ियुनि जे हवाले सां रेट जी जेका इंतिहाई घटिताई जे हवाले सां ऐं मौक़फ़ वठण जे लाइ तालके टंडो ग़ुलाम हैदर ऐं मातली तालके जे आबादगारनि ऐं उते जे वापारियुनि ऐं राइस मिल जे मालिकनि सां हलूं था ऐं हली ॻाल्हायूं था। आबादगारनि उन्हनि में वॾो हिकिड़ो मायूसी छाइजी वई आहे। इहो कहिड़े हवाले छाजे करे? त इहो सॼो आलमी मंडी जे हिसाब सां जीअं मार्केट आलमी मंडी तेज़ हूंदी आहे त असां रेट ऑटोमेटिक वधी वेंदो आहे। जीअं गुज़िरियल साल 2800 बि हलियो, 39 हलियो, 4000 बि हलियो। हिन साल स्टार्टिंग में 3200 3300 मार्केट हली। हाणे आलमी मंडी हीअं थोरी माइनस थी वई, चांवर कुझु घटिया आहिनि त उन सां रेट बि घटिजी वियो। हाणे अॻियां हली अगरि रेट वधी वियो चांवरनि जो आलमी मंडी में त पोइ ऑटोमेटिक साड़ियुनि जो रेट बि वधी वेंदो। अच्छा, डिस्ट्रिक्ट बदीन जो अहिड़ो को लेटर आहे त आलमी मंडी में चांवरनि जो रेट घटिजी वियो आहे? ऐं तई महिरबानी करे सारियूं लाहे छॾियो या घटायो या वधायो। ॾिसो न, हिन में लेटर जी ॻाल्हि कोन्हे, हीअ आहे ओपन मार्केट। इंटरनेशनल मार्केट अगरि वधे थी त पोइ हुन सां ऑटोमेटिक साड़ियुनि जो रेट वधो थो वञे। बाक़ी कारखाने वारो वापारी घरां नुक़सान करे त साड़ियूं कोन ख़रीदो। इन आलमी मार्केट जे हिसाब सां इहे भाण जा अघु घटि वधि छो था थियनि, रुॻो वधनि उन टाइम में? भाण जा त हाणे सॼो कंपनीअ जो कमु सॼो, हाणे जेको रेट करे थी उन सां कमु हले थो भाण जो। उहो वधनि कोन था आलमी मार्केट जी, उन सां को तालुक कोन्हे। आलमी मंडी उन सां DAP थी सघे या थी त ओपन मार्केट हूंदी। उन टाइम में छो दवाऊं आहिनि या भाण आहे, इहे आलमी मार्केट जे हिसाब सां हुजनि या न हुजनि, उहे वधंदा वञनि था जॾहिं सारियल जो फसल पोखिजे थो, को बि घटिजनि छो नथा? आख़िर इन जो को सबबु आहे या अॻियां का अहिड़ी माफ़िया आहे या कंपनी वारा के माफ़िया आहिनि, उन में तव्हांजो क़सूरु कोन्हे, हुननि जो क़सूरु आहे त हू माफ़िया वधाईंदी वञे, घटाए कोन थी? इहो सॼो कंपनी जो दारो मदार आहे। कंपनी जेका ॾिए थी भाण उन सां वापारी पंहिंजो मुनाफ़ो रखी खपाइनि था। फसलनि जे पोखण जो टाइम ईंदो आहे तॾहिं भाण ब्लैक ते विकिरो थींदो आहे। ऐं त इहो चवंदुसि त गवर्नमेंट जी मिली भगत आहे, उन जो को कंट्रोल कोन्हे को। हू वापारियुनि खे ईअं कोन चवंदा आहिनि त बाबा तव्हां हेतिरे जो भाण हेतिरे में छो पिया विकिरो। 2 नंबर जूं दवाऊं हलंदियूं आहिनि, 2 नंबर जा भाण हलंदा आहिनि, मोह मांगी क़ीमत ज़मींदारनि खां वठंदा आहिनि। ज़मींदारनि जी मजबूरी इहा आहे त हू पंहिंजो फसल रखी नथा सघनि, न सारियूं रखी सघनि था, न कणिक रखी सघनि था, न कमंद रखी सघनि था। मक़सदु चवण जो त को बि फसल हू रखी नथा सघनि। जॾहिं त मुल्क में कणिक तमामु वाफ़र मिक़दार में पई हुई, उन जे बावजूद बि गवर्नमेंट अरबों रुपया भरे ॿाहिरां कणिक घुराए हिते गॾु करे छॾी आहे, किनी पई थिए। हमेशह सदाईं गवर्नमेंट जे गोदामनि में कणिक किनी निकिरंदी आहे, रेती बजरी ऐं मिटी निकिरंदी आहे, कणिक कोन निकिरंदी आहे। इन ते गवर्नमेंट जी बि नाअहली आहे। उन 3200-3300 खां सारियूं लही हाणे 2600-2700 ते जे पहुतियूं आहिनि। इहो ज़ुल्म आहे न। ज़मींदार जो ख़र्च ई कोन थो निकिरे, ज़मींदार वीचारो केॾांहुं वेंदो? ज़मींदार वटि बि वाह कान्हे, हुनखे विकिणियूं आहिनि, ज़ाहिर आहे हुनखे पेट गुज़र करिणो आहे। हुनखे भाण ॿिज दवाउनि जा कर्ज़ ॾियणा आहिनि, वरी ॿी ॿनी जे तयारी लाइ हुनखे पैसा खपनि। उन जे लाइ हू छा कंदो? हुनजी मजबूरी आहे। हू 2600 में बि ॾींदो, 2500 में बि ॾींदो, 2400 में बि ॾींदो। DC वटि मीटिंग थी थिए, उहो ग़ैर फ़ैसिले करण खां सवा मीटिंग ख़तमु थो करे छॾे। DC जी नाअहली न आहे, ॿियो छा आहे? DC खां फ़ैसिलो नथो थिए ऐं कहिड़ो वापारी उथी बीहे थो, उहो जेकियूं ॻाल्हियूं ॿुधाए थो, DC उन ते ॾंद कढियो वेठो आहे, ज़मींदारनि खे चए थो तव्हां माठि करे वियो, तव्हां माठि करे वियो। ऐं 2-3 दफ़ा हिन मीटिंगनि में वियो, हाणे त हींअर मीटिंग थी ऐं कोन वियसि। मुंहिंजो फिज़ूल आहे अहिड़ी मीटिंग में वञण लाइ जंहिंमें DC जेको आहे वापारनि जी भड़वत वेही करे, उन भड़वत खां बहितर आहे त असीं पंहिंजे घर में वेही रोने। बाक़ी आबादगारनि सां सरासर ज़्यादती आहे, ज़ुल्म आहे। उहे सरासर नुक़सान में पिया वञनि, हर दफ़े नुक़सान में वेंदा आहिनि। असीं त गवर्नमेंट खे इहो चवंदासीं, उन खां मुताबिक़ कंदासीं जंहिंजी ज़िमेवारी आहे गवर्नमेंट इहा ज़िमेवारी आहे त
तो इन्हनि खे पाबंद बनाए वापारी खे भाणनि खे ॿिजनि खे दवाउनि खे या जेके वरी सारियुनि जा फसल लहनि था चाहे फुटी जो फसल हुजे सारी जो फसल हुजे कणिक जो फसल हुजे कहिड़ो बि फसल हुजे जॾहिं उहो लहे थो त उन्हनि खे पोइ उन ते कंट्रोल हिननि जी प्राइस कंट्रोल कमेटियूं ठहियल आहिनि उहे किथे आहिनि उहे किथे आहिनि हिननि जी एग्रीकल्चर विंग किथे आहे उहा किथे आहे एग्रीकल्चर सॼो इदारो किथे आहे उहो छो नथो हिन जी जांच करे DC खां फ़ैसिलो नथो थिए अहिड़ो न आयल आहे त पोइ उनखे उन वटि फ़ैसिले रखण मां फ़ाइदो कहिड़ो आहे को फ़ाइदो कोन्हे मुंहिंजी त इहा गुज़ारिश आहे वीचारा ज़मीनदार अड़ियो करे करे हिननि जो को तदारु कोन थो थिए तव्हां ॾिठो हूंदो त हिन खां अॻु में मिलण वारा 25 अरब रुपया आबादगारनि जा खाई विया हाई कोर्टनि फ़ैसिला कया उते ई फ़ैसिला कटियो पर बदकिस्मती इहा आहे त अॼु ॾींहं ताईं उन्हनि खे कुझु बि कोन मिलियो रुपयो बि कोन मिलियो गवर्नमेंट खे त महिरबानी करे हिन ते तवजो ॾियो ऐं ज़मीनदारनि सां ज़ुल्म थियणु बंदि मंडी में चांवर रेट घटिजी वियो जीअं चांवर घटि साइज घटिजी वेंदो इंडिया जे हिसाब सां माना खुली वियो उन हिसाब सां चांवर रेट चांवर रेट वधे त असीं सारी रेट वधाए सघूं था न चांवर रेट घटिजी वियो सारी लिमिटेड पंहिंजे हिसाब सां वठंदासीं नुक़सानु खाई करे धंधो कोन कंदो फसल पोखियो वेंदो आहे ऐं उन जे टाइम ते जॾहिं भाण जा रेट हिकदमि आसमान सां वञी लॻंदा आहिनि पोइ छा उन में कंपनियुनि जा कसूरवार आहिनि या सेठ पाण पंहिंजे हवाले सां ई इहो कुझु कंदा आहिनि रेट कोन कुझु अॻियां कंपनी जे रेट मिले थो न असीं उन सां विकिणंदासीं सारी आहे जेका असांजी जेका आहे बम्पर फसल आहे जेका मेजर क्रॉप आहे असांजी सारी आहे हिते हुन सां बि असां इहो अशर करे वेठा आहिनि त जेको आहे हीअं रेट 2500 रुपया आहे हाणे तव्हां ॿुधायो त हिन अॼुकल्ह दौर में जेको महांगाई आहे डीज़ल जा जेका रेट आहिनि भाण जो जेको रेट आहे तव्हां उनखे ॾिसो त केतिरो ख़र्चो आहे उन ते जेतिरो असां ख़र्चु कयूं पिया उन जेको हींअर रेट मिले पियो ख़र्चे जे मुक़ाबले में उहो ई पूरो नथो थिए त ज़मीनदार जो त हाल ई वीचारे जो बुरो आहे उन सां हारी खे ॾिसो वेॾो केतिरी परेशानी आहे उनखे केतिरो उनखे वीचारे जो लॉस थो थिए गुज़िरियल साल जेका सारियुनि जो रेट हो जेको आहे तमामु सुठो रेट उन्हनि खे मिलियो इलाइक़ो आहे उन में ख़ुशहाली अची वई आहे हींअर तव्हां ॾिसो सारियुनि जो केतिरो रेट आहे हिननि जी हिकिड़ी मोनोपोली आहे जेका कारखाने वारा आहिनि जेको आहे मोनोपोली करे वेठा आहिनि त गॾिजी बदमाशी आहे हिकिड़ी रेट जेको हिननि पंहिंजे हिसाब सां मुक़ररु करे हालांकि तव्हां इंटरनेशनल मार्केट में तव्हां ॾिसो हींअर बि चांवर जो रेट जेको आहे 170 रुपया हले पियो तव्हां उन सां कैलकुलेशन अगरि हिनखे चांवर खे कयो था तॾहिं बि तव्हांजी फसल जेको आहे 3500-3600 रुपया मण ते जेको आहे हू जो रेट उनजो ठहे थो पर छा हिननि जी हिकिड़ी बदमाशी आहे हिननि केरु पुछण वारो कोन्हे त असां त जेको आहे आला हुकाम खां असां आला मलदारनि खां बि गुज़ारिश था कयूं त जे बदमाशी आहे रेट घटि करे छॾियो आहे त हीअ त ज़्यादती पई थिए त असां उन्हनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे ईअं न कयो सेठ जेको थिए थो सारी जो रेट आहे असांखे रेट ॾियो 2 साल इंडिया एक्सपोर्ट ते बैन हटाए छॾियो उन फ्राइडे ते एक्सपोर्ट जा बैन हटाए छॾियो उन करे मार्केट थोरो डाउन थी वई जो सारियाल जो फसल लहंदो आहे इहे असांजा जेका सेठ आहिनि सिंध में उहो कॾहिं डॉलर जो बहानो कनि था कॾहिं मॉइस्चर जो बहानो कनि था कॾहिं उहो चवनि था त आलमी मार्केट अदा साईं आलमी मार्केट जे रेट जे हिसाब सां अॼु बि रेट 3400-3500 खां मथे आहे पर असांखे घटि पिया ॾियनि सिंध में इहे माफ़िया आहे जेको हर साल असां आबादगारनि सां लुट करे थी ऐं असांखे कंगाल करण लाइ असांजी आबादी खे केॾी महिल कटौतियूं कनि था हिकिड़ी सारियुनि जी आबादी आहे जंहिंसां लाड़पट में पाण वटि कुझु ख़ुशहाली अचे थी पर हीअ जेका पाण वटि सेठ इहे छा था कनि इहे पंहिंजी हिन ख़ुशी खे मिटी में मिलाए छॾनि इन करे आउं सभिनी दोस्तनि खे पुरज़ोर अपील थो करियां निकिरो हींअर ई निकिरो जो हिन शइ खे ख़तमु करियूं ऐं पंहिंजी आबादी जो रेट वठूं इन में पंहिंजी कामयाबी 2 सालनि खां वठी इंडिया जो AB6 ते बैन लॻल हो त पंहिंजी मार्केट वधी इंटरनेशनल अॻियां साल पंहिंजी एक्सपोर्ट थी 42 लख टन उहो गैप इंडिया जो जेका इलेक्शन थी हुई इंडिया जेको 2 सालनि जो कैंप तंहिंखे स्टॉक थियल हो उन्हनि इहा मार्केट में 2-3 ॾींहं थिया उहो अनाउंस कयो त असीं सेल कंदासीं त लाज़मी जेका पंहिंजी पुराणी शइ सेल कंदा त मार्केट में ओपन कयूं आहिनि त उन्हनि जो अघु उन्हनि घटाए छॾियो आहे सभु 22 जा सौदा हलिया पिया त असांजी साहिबनि जी परचेजिंग 2900 खां 3000 हली पई जेके 2 ॾींहंनि में 109 ते पहुता आहिनि ऐं चुने जो अघु 950 रुपया मण थी वियो तोहनि जो अघु 140 रुपया थियो आहे कंहिं जे मंदीअ जे करे ॾायो के वठण लाइ तयारु कोन्हे 65 खां 68 रुपया किलो ॾायो पियो विकामे त 40 किलो त सायूं असीं 40 किलो था वठूं
ऐं ॿियो साहिबनि में एतिरो मॉइस्चर थो अचे 24 26 8 खां घटि अचे ई कोन थो। सॼे मुल्क में इंडस्ट्री बंदि थींदी थी वञे। आउं सम्झां थो भई बसि लोअर सिंध जे हिसाब सां हिन इंडस्ट्री जी बहाली आहे, तॾहिं शइ सुठे नमूने खपे पई, इज़त सां खपे थी। बाक़ी ज़मींदार खे वाक़ई नुक़सानु आहे, सम्झूं था यूरिया जा अघु वधीक आहिनि, DAP वधीक आहे, हुननि सां पंहिंजा इकोनॉमिकल मसइला आहिनि। हू जेकॾहिं पंहिंजी हे पंजाब में साहिब जो अघु 2200 आहे, सांगर में 2200 आहे, तव्हां नौशहर पेरोज़ विया इन पासे 2200 2000। भई बदीन ठठो टंडोमोन खान मातली हिते अघु अॼु बि 2500 खां वठी 2600 रुपया अघु हले पियो। फसल असांजो लहंदो आहे, इहो असांजी बदनसीबी आहे। त उन्ही में जेको आहे हिकिड़ी माफ़िया आहे हिते, ऐं उन माफ़िया जे तहत उन्हनि क़ीमतनि खे घटायो वधायो। मक़सदु हिकिड़ो सॼो जेको सिस्टम आहे उहो हिकिड़ो अहिड़ी ताक़त जे कंट्रोल में आहे जेको पाण त फ़ाइदो खणे थो, मगर ही जेके नंढा नंढा ज़मींदार आहिनि, हारी आहिनि, मज़दूर तबिको आहे, उहो उन सॼे उन में पीसिजो वञे, उन्ही सां ज़ुल्म थिए थो। हींअर मौजूदा जेको सारियुनि वारी सूरत हाल बि कुझु ईअं आहे। उनखां तमामु इहो 2-3 ॾींहं अॻु में इहो जेको DC साहिबु हिकिड़ी इन सारियुनि जे हवाले अघु जे हवाले सां हिकिड़ी मीटिंग कई हुई, ऐं बदकिस्मती सां उन ते इहो थियो जो पहिरियों 2900 ते जेको रेट हलियो पिए उहो यकदमि कटिजी करे 2600 ते अची पियो। ऐं उन सां जेको असांजो लोकल जेको नंढे क़िस्म जो जेको आहे ज़मींदार आहे या जेको हारी तबिको आहे, उनखे तमामु घणो जेको नुक़सानु रसियो आहे, ऐं उन खे यकदमि इहो लास मिलणु माना उन जे लाइ असीं मुआशी क़तल सम्झूं था। ज़मींदार उन जा हालात ॾींहों ॾींहुं जेको बदतर पिया थींदा वञनि। सोशल वर्कर ऐं हिकिड़े वकील जी हैसियत सां को क़ानूनी सबबु आहे इन्हनि शयुनि खे घटाइण जो, त उहो क़ानूनी नोटिफिकेशन ॾेखारनि। उन्हनि जो जेकॾहिं नोटिफिकेशन कोन्हे त ॿी सूरत में त पोइ मजबूरन असांखे इहो क़दम खणणो पवंदो, असां कोर्टनि जो रुख कंदासीं। जॾहिं मां सारियुनि जा रेट थियनि था त 2500-2600 रुपया किलो ॿिज थो मिले, ऐं भाण 5000, दवाऊं 2300-2400 खां घटि आहिनि कोन। जेॾी महिल हाणे ज़मींदार जो सारियूं ॾिठियूं आहिनि त सेठनि पंहिंजी मनमानी करे रेट करे छॾियो आहे, 2500 रुपया किराए छॾियो आहे, ऐं उन मज़ा को बि ज़मींदार खे फ़ाइदो कोन। असां गवर्नमेंट पाकिस्तान या गवर्नमेंट ख़ुसूसन गवर्नमेंट सिंध खे इहो अर्ज़ु कंदासीं ज़मींदारनि जे बारे में कुझु सोचे ऐं उन जो को नोटिस वठी को रेट मुक़ररु कयो वञे। सारियुनि जो फसल आहे उहो हिकु बम्पर फसल हींअर लहण जो आगाज़ थींदे ई हिते जे वापारियुनि जेको सारियुनि जे रेट में जेका घटिताई कई हुई, असां उन सिलसिले में मुख़्तलिफ़ राइस मिलनि जे अख़्तियारनि सां ॻाल्हायोसीं, कुझु आबादगारनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। वापारियुनि जो चवणु आहे त आलमी मार्केट में चांवर जी जेका रिस्क आहे उहा घटिजी वई आहे, चांवरनि जो अघु घटिजी वियो आहे, उन करे सारियूं तमामु घटि अघ में इन करे ख़रीद कयूं वञनि। होॾा आबादगारनि जूं उहे चीखूं आहिनि, आबादगारनि जूं उहे रड़ियूं आहिनि त आलमी मार्केट जो बहानो बणाए हिते जो इंडिया जो बॉर्डर खोलण वारा लफ़्ज़ आबादगारनि खे ॾेई, ऐं उहे जेके से सारियुनि जो जेको अघु आहे उहो हिकिड़ी राति में उहे जेके सारियुनि जा अघु आहिनि उहे किराया था वञनि। ऐं सारियुनि जे अघु किरण सां आबादगार जेको आहे लाड़ समेत सिंध जे आबादगार खे वॾो कापारी धकु रसी रहियो आहे। उते उन्हनि जो मौक़िफ़ इहो बि आहे त हीअ जेका हिकिड़ी माफ़िया आहे सिंध में, रेट पंहिंजा मुक़ररु कंदा आहिनि, हिननि वटि को बि सरकारी नोटिफिकेशन कोन्हे, हिननि वटि का बि अहिड़ी रिस्क कोन्हे जंहिंसां ही अघु जेको घटाइनि या वधाइनि। हाणे मौक़िफ़ ॿिन्ही धुरियुनि खां आयो आहे, हिते जे आबादगारनि जो बि आयो आहे ऐं हिते जे वापारियुनि जो बि आयो आहे। हिन में सिंध हुकूमत खे सोचणु खपे, हीअ सोचण जो मक़ाम आहे, हीअ सोचण जी जॻह आहे। हिकु तरफ़ आबादगारनि खे वॾो कापारी धकु रसी रहियो आहे, ॿिए तरफ़ आबादगार जेको ज़हनी टार्चर जो शिकार आहिनि। सिंध हुकूमत खे घुरिजे त हिन ख़ासि ध्यानु ॾे त जीअं हीअ जेका सिंध जो बम्पर फसल आहे उहो असां वटि हितां वरी बची सघे, हीअ जेका ज़राइत जी रीढ़ आहे इनखे असीं बचाए सघूं। कैमरामैन टीम सां गॾु हसन पंवर, मातली।